नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके सेगमेंट में एक दफ़ो ॿीहर असां हिकिड़ो बिग बुक रिव्यू करण वञूं पिया ऐं जंहिंजो तारीख़ जे अंदरि तमामु वॾो असरअंदाज़ थियो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते हुक्मराननि जो प्रिंस जो वर्ताव कहिड़ो हुजणु खपे आवाम सां, ब्यूरोक्रेसी सां, पंहिंजी कैबिनेट सां। उन किताब जे अंदरि उहे सभु पासा जेके आहिनि उहे कवर कया विया आहिनि। हिकिड़ो पॉलिटिकल लीडर, कारपोरेट लीडर, मैनेजर्स ऐं उन सां गॾोगॾु डिपार्टमेंटल जेके हेड आहिनि उहे कीअं हुजणु खपे, उन्हनि सां वर्ताव कहिड़ो करणु खपे, उन हवाले सां जेके 2 दर्जन खां वधीक उन किताब में आहिनि। पाण द प्रिंस निकोलो मैकावली जो किताबु आहे, मशहूरु जग मशहूरु किताबु, उन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं द प्रिंस में। ऐं उन में 2 दर्जन खां वधीक जेके ट्रिक आहिनि, टिप्स आहिनि, एडवाइज़र, सजेशन, रिकमेंडेशन्स जेके आहिनि, उन जो सॼो किताब जे अंदरि छेद कयो वियो आहे ऐं उनखे बाइबल ऑफ मॉडर्न पॉलिटिकल फिलासफ़ी बि चयो वञे थो। ऐं मुख़्तलिफ़ जेके इवन जेके फर्स्ट वर्ल्ड हुजे, सेकंड वर्ल्ड या थर्ड वर्ल्ड जा मुख़्तलिफ़ हुक्मरान जेके आहिनि, उहो द प्रिंस जेको मैकावली जो किताबु आहे उन में जेके ट्रिक ॿुधाया विया आहिनि, टिप्स ॿुधाया विया आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु करे उहे हुक्मरान जेको आहिनि पंहिंजी गवर्नेंस खे हलाईंदा रहिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में पाण द प्रिंस जो जेको आहे उहो रिव्यू पेश कंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब इन खां पहिरें बि मुख़्तलिफ़ किताबनि जो रिव्यू पेश कंदा रहिया आहिनि। तारीख़ी वाक़िया जेके तारीख़ जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके अहम कैरेक्टर आहिनि, पाण उन ते बि प्रोग्राम्स में ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। डॉक्टर साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। डॉक्टर साहब, अॼोके प्रोग्राम में बिग बुक रिव्यू यानी द प्रिंस खे पाण उनजो रिव्यू पेश करे रहिया आहियूं। कीअं ॾिसो था द प्रिंस सॼे वर्ल्ड जे अंदरि? जीअं मां पहिरें पंहिंजे इंट्रो में चई वियुसि त पॉलिटिकल लीडर हुजनि, कारपोरेट लीडर हुजनि, मैनेजर्स हुजनि, डिपार्टमेंटल हेड हुजनि ऐं उन्हनि जो आवाम सां, पंहिंजे कस्टमर सां कहिड़ो वर्ताव हुजणु खपे, सॼो उनजो हिन में छेद कयो वियो आहे। अवां किथां शुरू कंदव द प्रिंस खे? महिरबानी शकील साईं। प्रिंस जेका आहे सा जेको किताबु आहे इहो इलाही वॾो बि कोन्हे, 105 या 110 पेजिस जो किताबु आहे ऐं उनजी इंट्रोडक्शन ऐं ही मिलाए करे 124 पेजिस जो थींदो। पर हिन दुनिया हिलाए बेसिकली ही जेको निकोलो मैकियावेली तव्हांजो जेको आहे सो 1469 में पैदा थियो ऐं 1527 में हुनजो इंतकाल थियो। ऐं इहा किताबु हुनजे मौत खां पोइ कुझु सालनि खां पोइ शाया थी ऐं इन किताब ते जेको आहे सो चर्च बंदिश बि हई 100 साल ताईं या 200 साल ताईं। पर इहा वरी ॿियनि हंधि छपी त अञा ताईं इहो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में छपिजी चुकी आहे, 25 ॿोलियुनि में। ऐं निकोलो मैकियावेली तव्हां इहो चई था सघो त प्रिंस किताबु लिखी ऐं द डिस्कोर्स लिखी आहे, प्रिंस एंड द आर्ट ऑफ वॉर लिखी आहे ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ किताबूं लिखियूं आहिनि, पर प्रिंस वधीक मशहूरु आहे दुनिया सॼे में। हाणे आउं कुझु बैकग्राउंड कंदुसि त उन वक़्तु इटली जेका आहे सा डिवाइडेड हुई। इटली जेको सो सेंट्रल इटली कान हुई ऐं उन 5-6 मुख़्तलिफ़ हुक्मरान हुआ, रिपब्लिक्स हुआ या पंहिंजो मोनर्कीज़ हुयूं। ही फ्लोरेंस में पैदा थियो ऐं जेको रेनेसेंस यूरोप जो जेको हो फ्लोरेंस खां शुरू थियो। जॾहिं रेनेसेंस शुरू थियो त हीअ रेनेसेंस जो फिलोसफर बि चओ ऐं राइटर बि चओ, दाना बि चओ, दानिश्वर बि चओ ऐं प्रैक्टिकल माण्हू बि चओ। उन ज़माने में जेके हुक्मरान हुआ उनखे वरी फ्रांस जे हुक्मरान अची करे कब्ज़ो कयो हिते फ्लोरेंस ते ऐं उन रिपब्लिक ठाहे छॾी। त जॾहिं रिपब्लिक ठही त मैकियावेली 21 ईयर्स जो हो ऐं ही जेको आहे सो उनखे वाइस चांसलर या सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो ऐं ही फॉरेन अफेयर्स खे डील कंदो। हुन पोप सां मुलाक़ातूं कयूं, हुन स्पेन जे बादशाह सां मुलाक़ातूं कयूं, फ्रांस जे बादशाह सां मुलाक़ातूं कयूं, मुशाहिदात थिया ऐं पोइ वरी जेको आहे सो
हिन पंहिंजो कैरियर तमामु सुठो ठाहियो ऐं उन खां पोइ जॾहिं डीवेंसी फैमिली वरी इक़्तिदार में अचे थी त पोइ वरी हिन खे ॿधो थो वञे, हिन ते तशदुद कयो थो वञे ऐं 1512 में इहा फैमिली वरी मोटे थी ऐं हिन ते मुश्किल वक़्त शुरू था थियनि ऐं पोइ वरी हिन खे एग्ज़ाइल कयो थो वञे ऐं पोइ हुन में हीअ पंहिंजी ॿनी ते वेही करे हीअ प्रिंस लिखंदो आहे ऐं उहा प्रिंस बि आउं सम्झां थो त हुनजी मौत खां 15-20 साल खां पोइ छपजंदी आहे ऐं हिन ते पाबंदी चर्च हणी छॾींदी आहे। हाणे त इहो दुनिया जो तमामु मशहूरु किताबु आहे। आउं शकील साईं तव्हांजी तवसुत सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चवंदुसि जी जी अवाम जी इंफॉर्मेशन जे लाइ। हाणे हिन खे 500 साल थिया आहिनि प्रिंस खे, पर बरे सगीर में या दुनिया जी तारीख़ में चाणक्य जेको आहे सो पहिरीं इहो अहिड़े तरह जो दानिश्वर हो, टीचर हो, ऑथर हो, स्ट्रेटेजिस्ट हो, फिलोसफर हो, इकोनॉमिस्ट हो, जूरिस्ट हो, जंहिंजी दानाई जे करे चंद्रगुप्त मौर्य खे हुन हुक्मरान कयो ऐं उनजी जेके बि किताबूं आहिनि जेके अॼु दुनिया में मशहूरु आहिनि उहो मैकावली खां जे बराबरि आहिनि या उनखां वधीक आहिनि। द अर्थशास्त्र, 7 क्लासिक ऑन वॉर एंड पॉलिटिक्स, चाणक्य नीता, वॉर आर्ट ऑफ वेलफेयर। त चाणक्य नीता इहे ॾाढी मशहूरु किताबूं आहिनि। इहो मूं इन करे आवाम खे ॿुधायां त बरे सगीर में चाणक्य बि उहे ई ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके मैकावली अॼु खां 500 साल पहिरीं, हुन 2500 साल पहिरीं कयूं, हिन 500 साल पहिरीं कयूं। हीअ आर्ट क्राफ्ट ते हीअ ॻाल्हाए थो। हिननि जी किताब में लॻभॻि प्रिंस जी जेका जंहिंजी ॻाल्हि पिया कयूं 26 चैप्टर आहिनि टोटल ऐं उन में हीअ ख़त लिखे थो जेको डीवेंसी जेको पहिरीं हुक्मरान हूंदा आहिनि पोइ उनखे फ्रांस वारा भॼाए छॾींदा आहिनि, पोइ जॾहिं हीअ वरी ईंदा आहिनि त मैकावली ते मुश्किल वक़्तु ईंदो आहे। मैकावली सॼी ज़िंदगी जो मुशाहिदो करे पोइ हीअ पंहिंजी ॿनी ते वेहंदो आहे ऐं एग्ज़ाइल में वेंदो आहे त इहो प्रिंस लिखंदो आहे ऐं उहो हुनखे मोकिलींदो आहे त बाबा हीअ जेको तूं पढ़ हिन में दानाई आहे ऐं हू इहो बि चाहींदो आहे त फ्रांस इहो जेको आहे इटली जेको डिवाइडेड आहे उहो हिकु इटली थिए ऐं ॿियो त हू जेको जो रेनेसेंस जो दानिश्वर हो, फर्स्ट रेनेसेंस जो दानिश्वर हो फ्लोरेंस जो, हुननि जो हो त जेको आहे सो पोप ऐं जेको आहे सो चर्च जो इन्फ्लुएंस ख़तमु थिए, पॉलिटिक्स अलॻि आहे ऐं चर्च अलॻि आहे ऐं हुन चर्च जे ख़िलाफ़ु इलाही कुझु ॻाल्हायो आहे जंहिंजे करे चर्च हिन जे ख़िलाफ़ु हुई, स्टिल हुनखे सुठी नज़र खां कोन ॾिसंदा आहिनि। हाणे हुनजी जेके किताब में जेके चैप्टर्स आहिनि मां तकड़ में सभु त कोन कंदुसि पर सरसरी तौर ते आउं ॻाल्हाईंदुसि सही त उन में मिसाल जे तौर ते हीअ लिखे थो त जॾहिं स्टेट जॾहिं कॉन्कर थींदी आहे त के हेरिडिटी हूंदियूं आहिनि, हेरिडिटी मीन्स डायनेस्टिक ऐं के जेके सो मिक्स्ड हूंदियूं आहिनि ऐं पोइ हुन मिसाल ॾिना आहिनि सॼी किताब में हुन पुराणे सियासतदाननि जा, बादशाहनि जा, एम्परर्स जा, इंपीरियल पावर्स जा मिसाल ॾिना आहिनि। हुन इहो चयो त हेरिडिटी जेके हूंदी आहे जेके उहो जेके बि 100 सालनि खां हलंदी आहे पर उहो जेको आहे सो हीअ रिपब्लिक खे चए थो त रिपब्लिक बेस्ट आहे। उन दौर में रिपब्लिक शुरू पे थियूं, आम माण्हू मथे अची पिए विया, चांस हुनखे मिलियो पिए जीअं हिन खे मिली वियो ऐं हिन पंहिंजो जोर ॾेखारिया, पर हेरिडिटी में ही चए थो त हेरिडिटी 100 सालनि खां हलंदी आहे, माना डायनेस्टिक पॉलिटिक्स ऐं मौरूसियत वारी सियासत, त उन्हनि खे ऑलरेडी चीज़ूं स्टेबल मिलंदियूं आहिनि, कुझु न कुझु उनखे मैनेज करिणो पवंदो आहे त बादशाह छिके वेंदो आहे। मिक्स मोनर्की जेके हूंदियूं आहिनि जेके कब्ज़ा कया वेंदा आहिनि ऐं पोइ उनखे संभालियो वेंदो आहे, उनमें इशूज़ थींदा आहिनि, अवाम जी डिमांड्स हूंदियूं आहिनि, मसइला हल थींदा कोन्हनि। पोइ हुन इहे एलेक्जेंडर द ग्रेट ऐं डारस जो मिसाल ॾिनो त एलेक्जेंडर क़ाबू करे वियो ऐं एलेक्जेंडर जो कामयाबी जो सबबु इहो हो त एलेक्जेंडर जंहिं इलाइक़े में वेंदो हो जंहिंखे शिकस्त ॾींदो हो वरी उन्हनि खे ई हुक्मरान कंदो हो, इहे ग्रीक्स ऐं रोमनी कंदा हुआ ऐं बदकिस्मती सां दारस फर्स्ट जेको हो सो त वॾो हुक्मरान हो साइरस
बदारस 3 जेको शिकस्त आई त उनजी किंगडम में को दमखम कोन हो, उहा किंगडम जेका एलेक्जेंडर साम्हूं कोन बीठी। त हिन इहो चयो त हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे त जेको फातेह थींदा आहिनि उहे जेको आहे सो या त क्रश कनि माण्हुनि खे ऐं तबाह बर्बाद कनि उते जी पॉपुलेशन्स खे, या पोइ जेको आहे सो पुराणो सिस्टम जारी रखनि। ऐं टियों इहो आहे त हू पाण अची करे उते अची वेही रहनि, उते अची वेही रहंदा। वरी हुन मिसाल ॾींदा आहिनि त जेके टर्की जेके कॉन्स्टेंटीन जेको हो, जेको रोम जो हुकमरान हो, उहो जॾहिं उते आयो ऐं जॾहिं बेज़ंटाइन हुकूमत ठही उहो रोम जो हो, पर उहो अची उते वेही रहियो त स्टेबिलिटी अची वई। अगरि हुकमरान नथो रहे त पोइ स्टेबिलिटी नथी रहे ऐं बग़ावतूं शुरू थियूं थी वञनि। उन खां पोइ हीउ लहे थो हाउ सिटीज़ खे ऐं कीअं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो कहिड़े नमूने गवर्न करे सघो था। ऐं उन खां पोइ हू चए थो त बाबा जेको फ़ौज पंहिंजी हुजणु ज़रूरी आहे। मर्सनरी जेके किराए जा जेके फ़ौजी आहिनि जंहिंजे आसिरे ते तव्हीं हुकूमतूं था कयो ऐं जेको आहे सो कब्ज़ा था कयो, उहे शयूं हलंदियूं कोन्हनि। या तव्हां पंहिंजे दोस्तनि खां मदद वठो था, उन्हनि जी फ़ौजूं अचनि थियूं, उहो बि तव्हां सां एतिरियूं सिंसियर कोन्हनि। तव्हांजी अगरि पंहिंजी फ़ौज हूंदी ऐं उते मक़ामी माण्हुनि जी रिपब्लिक जा माण्हू हूंदा, उन इलाइक़े जा हूंदा, त उहो तव्हांखे इस्तक़ामत बि ॾींदा, तव्हांखे फ़ाइदो बि ॾींदा। मर्सनरीज़ ऐं या ॿियनि जे आसिरे ते तव्हां जेको आहे सो शयूं हलाए नथा सघो। जेका स्टेट वन बाय क्राइम थिए थी, जेके बदमाशी जे बुनियाद ते या कंस्पेरेसी जे बुनियाद ते तव्हां अचो था, त उन में स्टेबिलिटी एतिरी कान थींदी आहे ऐं जेको आहे सो तव्हांखे पब्लिक सपोर्ट कोन हूंदी आहे। तव्हांखे पब्लिक सपोर्ट जे लाइ इलाही चीज़ूं करणियूं पवंदियूं आहिनि। अॻिते हू ॿुधाए थो छा छा तव्हांखे करणियूं आहिनि। ऐं पब्लिक सपोर्ट अगरि तव्हांखे न हूंदी त तव्हां कुझु नथा करे। मोनर्की खे अगरि पब्लिक सपोर्ट न हूंदी त मोनर्की हली कान सघंदी। हू चए थो चर्च जो इन्फ्लुएंस ख़तमु थियणु खपे, मज़हब जो को वास्तो कोन्हे पॉलिटिक्स सां। ऐं पॉलिटिक्स ऐं मज़हब ॿ मुख़्तलिफ़ चीज़ूं आहिनि। ऐं जेको आहे सो हिन पॉलिटिक्स जे लाइ तव्हांखे अगरि को ॾोह करिणो हुजे, कूड़ ॻाल्हाइणो हुजे, कंहिंखे क़तल करिणो हुजे, धोखो ॾियणो हुजे, ट्रेचरी करणी हुजे, त उहो बि सही आहे। तव्हां पंहिंजी हुकूमत खे बचाइण जे लाइ हर चीज़ करे सघो था। इन करे मॉरलिटी हैज़ नथिंग टू डू विथ पॉलिटिक्स। मॉरलिटी ख़तमु आहे। माना इन ॻाल्हियुनि जे करे माण्हू हुनखे सुठी नज़रुनि खां सही कोन सम्झंदा। ॿियो हुन इहो चयो त की हुकमरान खे खपे त कुझु जनरस बि थिए ऐं जेको आहे सो माण्हुनि ते तव्हां जेको आहे सो ज़ुल्म बि कयो था, क़तल बि कयो था, पर कुझु जेनरोसिटी बि ॾेखारियो, कुझु हुननि खे कुझु फ़ाइदे जी बि ॻाल्हि ॾेई छॾियो, त पब्लिक सपोर्ट तव्हांखे मिली वेंदी। त कुझु तव्हां उहो कयो, पर तव्हांखे जेको आहे सो क्रूएल्टी तहत हलणो पवंदो। छा जो जेकॾहिं तव्हां हिकिड़े पासे लव आहे, ॿियो पासे फियर आहे, त जेके बादशाहतूं उन सूरत में हलंदियूं आहिनि, हुकूमतूं उन सूरत जेसिताईं तव्हां फियर न विझंदो, त बेकार आहे। मोहबतुनि ते कमु कोन हलंदो। पोइ जॾहिं माण्हू ख़िलाफ़ु थी वेंदा, पोइ इहे मोहबतूं या जेनरोसिटी सभु बेकार आहिनि। इन करे ऐं चए थो त बादशाह खे जेको आहे सो शींहं वांगुरु बि हुजणु खपे ऐं फॉक्स वांगुरु बि हुजणु खपे। माना दिलेर बि हुजे ऐं फॉक्स जेको हूंदो आहे, जेको लूमड़ या जंहिंखे छा चवंदा आहिनि सिंधी में, उन जहिड़े नमूने हू जेको आहे सो चालाकी या कनिंग हूंदो आहे फॉक्स, अहिड़े नमूने बादशाह जेकॾहिं नथो थिए त उहो बेकार आहे। उनखे इहे सभु चीज़ूं ऐं क्रूएल्टी बि तव्हांखे ॾेखारणी पवंदी, क़तल बि करणा पवंदा, तव्हांखे धोखो बि ॾियणो पवंदो। ऐं जहिड़े नमूने स्टॉलनि वारा हूंदा हुआ त हू इलाही हुननि ॾोह बि कया, पर साॻिए वक़्त में थ्रू पब्लिसिटी, थ्रू मीडिया हुननि जेको आहे सो पंहिंजी स्पेस ठाही त बाबा हीअ त अवतार आहे, हीअ त हिकिड़ो अज़ीम रहनुमा आहे। ऐं जॾहिं हू मरी वियो त माण्हू रुना पियो हुनजे लाइ। इवन उहो साइबेरिया में जेके माण्हू मोकिलिया हुआ जेके कैम्प्स में, उहो बि रुना पिया। अहिड़ी प्रोपेगेंडा कयो त तव्हांखे फ़ाइदो थिए।
त मक़सदु आहे त हिन डॉक्टर साहब, हिन किताब में जीअं तव्हां ॻाल्हि कई फियर ऐं लव जी, ऐं हिन में असां ॾिसूं था त बॉन्ड ऑफ फियर जेको आहे उन ते वधीक जेको आहे उनखे फोकस कयो आहे, ऐं बॉन्ड ऑफ लव खे ईअं सम्झो त मैकावली जेको आहे उहो पंहिंजे रिकमेंडेशन्स में जेके हुन जा टिप्स आहिनि या जेके हुन मुख़्तलिफ़ एडवाइज़र्स ॿुधायूं आहिनि उन में उनखे जहिड़ो करे कंडेम कयो आहे। हू ज़ोर ॾिए थो त फियर जे ज़रिए जेको आहे हुकूमत करे सघिजे थी। हीउ जेको डेमोक्रेटिक सिस्टम आहे जंहिंमें फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हुजे थो पियो, त उन में जेके हिन जूं टिप्स आहिनि, रिकमेंडेशन्स आहिनि, एडवाइज़िस आहिनि, बॉन्ड ऑफ फियर जे हवाले सां तव्हां सम्झो था त उहो उनमें कंट्राडिक्शन न आहे जेको डेमोक्रेटिक सिस्टम आहे। ही जेको किताब में शुरू में चए थो त बाबा रिपब्लिक खां बहितर ॿी का कान्हे। रिपब्लिक माना आम माण्हू जेको चूंडिजी अचनि। तो 500 साल पहिरीं जॾहिं रिपब्लिक जो कॉन्सेप्ट कोन हो त सिटी स्टेट्स में रिपब्लिक्स थींदा हुआ यूरोप में, त हू त उनजी फेवर करे थो, पर हू चए थो त जिते पर जेके हुकुमराननि खे हू रिकमेंडेशन करे थो पियो, जेके मशवरा ॾिए थो, उहे त हू चए थो न त भली तव्हां कूड़ ॻाल्हायो, धोखो कयो, फ्रॉड कयो, हुकूमत हलाइण जे लाइ उहो सही आहे, ऐं हू फियर खे कोट करे थो त फियर जे ज़रिए हुकूमत करे सघिजे थी। ही किताब में हू लिखे थो त जेकॾहिं हिकिड़े पासे लव आहे ऐं ॿिए पासे फियर आहे त फियर खे तव्हां वधीक प्रायोरिटी ॾियो, इन करे जो अगरि हुक्मरानी करणी आहे त तव्हांजो जॾहिं ख़ौफ़ न हूंदो त पोइ बेकार आहे। छा आहे जो लव आहे, लव भले तव्हां सां माण्हू कनि, पर जॾहिं तव्हां ते मुश्किल वक़्तु अचे थो, तव्हां ते मुश्किलात अचनि थियूं, हुकूमतूं वञनि थियूं, बादशाहूं वञनि थियूं, पोइ इहो लव बेकार आहे। अगरि तव्हां ते फियर हूंदो, हुन जेको मिसाल बि ॾिनो आहे, हुन चयो त हनीबाल हो जेको वॾो हिकिड़ो जनरल हो ऐं जेको रोम खे हुन शिकस्त ॾिनी, ऐं ॿिए पासे हुनजे साम्हूं जेको आहे सो ॿिए जनरल जो ज़िक्र कंदो आहे त हू जेको आहे सो माण्हुनि पंहिंजी फ़ौज में या माण्हुनि में जेको आहे जेनरस हूंदो, माफ़ु कंदो, जॾहिं त हनीबाल जेको आहे सो कंहिंखे माफ़ु कोन कंदो, हुनजो फियर हो। इन फियर जे करे हू जेको आहे सो कार्टिज जेको इलाइक़ो आहे, नॉर्दर्न अफ्रीका जेको ट्यूनिसिया अॼुकल्ह आहे, उतां हू निकिरे थो, स्पेन मां थींदो वञी रोम ते अटैक करे थो ऐं हाथी जा लश्कर खणी थो वञे। हिस्ट्री आहे। त हू चए थो त इहो हुन डाइवर्सिफाई जेका सो फोर्स हुई, हुन फियर जे करे जेको आहे सो हुन रोम खे वञी करे शिकस्त ॾिनी। जेके मुख़्तलिफ़ वॉर्स थींदियूं आहिनि जंहिंमें हनीबाल खटंदो आहे, आख़िर में उहो हारिजी वेंदो आहे ऐं हुन पाण खे ज़हर ॾेई मारे छॾींदो आहे। त हू चए थो त हुनजो माना हुनजो आर्गुमेंट्स आहे त फियर इज़ वेरी अगरि रिस्पेक्ट तव्हांखे विन करणी आहे त तव्हां इहे सभु चीज़ूं कयो, तव्हां पंहिंजो फियर बि कयो, जेनरस बि थियो, ऐं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो पंहिंजी नोबिलिटी खे एतिरी स्पेस न ॾियो। तई जेको सो मिनिस्टर्स जेके अवाम आहिनि उन्हनि खे आणियो, एडवाइज़र्स आणियो, हू तव्हांखे वधीक बहितर गाइड कंदा। नोबिलिटी जेका आहे, तव्हांजे ख़ानदान जा माण्हू आहिनि, उहे जॾहिं अहिड़ो मुश्किल वक़्तु ईंदो तव्हांखे छॾे भॼी वेंदा। त तव्हां जेको आहे सो उन्हनि ते घटि कयो, ऐं जेको अवाम जा जेके हेठि माण्हू आहिनि या नोबिलिटी ते कयो या जीनियस माण्हुनि खे तव्हां अॻियां आणियो, हू तव्हांखे सही कंदा। ऐं फ्लैटरी ते हू चए थो त जेको बादशाह जे साम्हूं जेके फ्लैटरी कंदा आहिनि, हर वक़्तु तारीफ़ कंदा आहिनि त बाबा वाह वाह फस्ट क्लास कमु कयो, सुबुह खां वठी राति ताईं, उन्हनि ते तव्हां रिलाए न कयो। उहो माना धोखेबाज़ हूंदा आहिनि। त ईअं अहिड़ा एडवाइज़र रखो जेको तव्हांखे सही गाइड कनि। जॾहिं तव्हां पुछा कयो त उहो तव्हांखे ॿुधाइनि। जेकॾहिं तव्हां उन्हनि जे आसिरे ते हलंदो त उहो तव्हांजे लाइ बहितरी आहे। जेके फ्लैटरीज़ कनि था, कूड़ ॻाल्हाइनि था, तारीफ़ूं कनि था सुबुह खां वठी राति ताईं, उहो तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदा। उन मुख़्तलिफ़ माण्हुनि जा हू मिसाल बि ॾिए थो। ऐं हू चए थो त जेको आहे सो बेसिकली हुनजो थीम इहा हूंदी आहे त बाबा इटली खे यूनाइट करिणो आहे। जहिड़े नमूने अॻिते हली करे बिस्मार्क जेको आहे सो जर्मनी खे यूनाइट कंदो आहे, हिन जा ही पोप सां बि मिलंदो आहे। उहो ॾिसंदो आहे त पोप में छा कैपेसिटी आहे। हू फ्रांस जे हुक्मरान सां बि मिलंदो आहे। हीउ जेको आहे सो हुन सां बि मिलंदो आहे जॾहिं हीउ रिपब्लिक में चांसलर वाइस चांसलर हूंदो आहे, नंबर 2 हूंदो आहे। स्पेन वारे सां बि मिलंदो आहे। त हू जॾहिं इहे सभु मुशाहिदात कंदो आहे त हीउ जेको ख़तु लिखंदो आहे प्रिंस खे, त
त बाबा हाणे तूं उथ ही मुंहिंजा जेके मशवरनि ते तूं अमल कर ऐं इटली खे यूनाइट कर। इटली खे यूनाइट करणु, इटली उन वक़्त में 5 मुख़्तलिफ़ प्रिंसिपेलिटीज़ ऐं मुख़्तलिफ़ जॻह में डिवाइडेड हुई ऐं पोप जेको आहे सो उनजो वॾो इन्फ्लुएंस हो। त हीउ चवंदो आहे त बाबा पोप मां बि जान छॾायो ऐं जेको आहे सो तव्हां चीज़नि खे अचीव करण जे लाइ हर तरह जो मीन इस्तेमालु कयो। डॉक्टर साहब, हाणे हिन जो जेको ख़त आहे लॉरेंस डेवेंसी जंहिंजे लाइ तव्हां चओ था त उन वक़्तु जेको हुक्मरान हुयो, उनजे ख़त ते हू केतिरो असरु थिए थो पियो हिन जे ख़त जो? साईं कुझु कोन असरु थींदो आहे। हीउ जॾहिं एग्ज़ाइल में हिन खे पंहिंजी ॿनी ते वञी वेंदो आहे, ख़त लिखंदो आहे त हू चाहींदो आहे त मूंखे वरी चांस मिले, पर बदक़िस्मती सां हुन को बि हुन चीज़ जो अहमियत कान ॾिनी। हीउ मरी वेंदो आहे। हिन जी किताब बि मुंहिंजे मरण खां 15-20 साल खां पोइ छपजंदी आहे। हुनजी ॻाल्हि खे हू कन कोन हणंदा आहिनि। ऐं पोइ वरी जॾहिं हीउ किताबु ईंदो आहे त अॼुकल्ह जेको आहे सो स्टेट क्राफ्ट जो जेको आहे सो हू ईअं बि चवंदो आहे त बाबा जेके मिसाल तौर ते जेको अॻिलो जेको आहे उन वटि अगरि छुरी जेको आहे सो नाइफ अगरि हुजे न त उनखे मिसाल जे तौर ते अगरि तव्हांखे उनखे चओ त हीअ नाइफ छा आहे, हीअ छुरी छा आहे, त हू चवंदो मूंखे ॾेखार त सही छुरी थींदी कीअं आहे। चयो उनखां छुरी खणी वञे पेट में हणी छॾियो। उहो हेसि ताईं हू चए थो। हू चए थो पंहिंजी अचीवमेंट हासिलु करण जे लाइ हर चीज़ तव्हां करे सघो था। माना तव्हां कूड़ बि ॻाल्हाए सघो था, कंस्पेरेसी बि करे सघो था, टॉर्चर बि करे सघो था। ऐं अच्छा ॿियो ही चए थो त जॾहिं नवां इलाइक़ा फ़तेह था कयो त उते तव्हां कोशिशि करे जेको आहे सो पंहिंजी कॉलोनीज़ ठाहियो, पंहिंजा माण्हू सेटल कयो। चाहे जिते तव्हां जेके कॉलोनीज़ में पंहिंजा माण्हू सेट कंदा त उहो तव्हांखे ताक़त मिलंदी। जेके लोकल माण्हू तव्हां सां गॾु कोन हूंदा हू इहे अहिड़ा मशवरा थो ॾिए जेके अॼु दुनिया में ऐं लक जो हू चए थो त रोल एतिरो घटि हूंदो आहे। जी तव्हां लक ते नथा हली सघो, तव्हांखे पंहिंजी हिकमत मिली ऐं जेको आहे सो स्ट्रगल ऐं तव्हांजो जेको आहे सो जमाबंदी सां तव्हांखे कामयाबी थींदी आहे। लक ते तव्हां सदाईं रिलाए कंदो त तव्हांखे उहे रिज़ल्ट्स घटि मिलंदा। डॉक्टर साहब, जेको मॉरलिटी वारो सुवालु आहे उहो असां ॾिसूं था त जेके वॉर्स थियनि थियूं पियूं उन में बि हिकिड़ो मॉरलिटी वारो सुवालु अचे थो पियो ऐं सियासत जे अंदरि, गवर्नेंस जे अंदरि, त हीअ असां ॾिसूं था त मॉरलिटी वारो जेको क्वेश्चन आहे उनखे वधीक अहमियत कोन थो ॾिए ऐं स्ट्रेटजी अहिड़ी हुजे जेकॾहिं कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हां कंहिंखे डिफीट करिणो आहे त पोइ मॉरलिटी वारे सुवाल खे हिकिड़े पासे साइड ते रखिणो आहे। इहो ई चवणु चाहे थो। जी जी बिल्कुलु। उहो चए थो न की भई मॉरलिटी ऐं जेको आहे सो ही जेके ॿियूं चीज़ूं थींदियूं आहिनि उहो आम ज़माने जे लाइ त सही आहे, पर हुक्मरान खे जेको आहे सो अगरि इन चीज़नि ते अगरि उहो हलंदो, मॉरलिटी ते, जेनरसिटी ते ऐं लव ते ऐं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो चङा थियण जी कोशिशि कंदो त उहो बेकार चीज़ूं आहिनि हुक्मरान जे लाइ। अगरि हुक्मरानी करणी आहे त तव्हांखे फॉक्स बि थियणो पवंदो ऐं वुड्स बि थियणो पवंदो। मॉरलिटी आम माण्हू जे लाइ त आहे पर हुक्मरान जे लाइ कोन्हे। हुनजो चवण जो मैसेज जो चवण जो मतिलबु आहे। ऐं तव्हांखे जेको आहे सो कंस्पेरेसी करणी पवंदी हुक्मरान बचाइण जे लाइ। तव्हांखे जेको आहे सो अगरि क़तल करिणो हुजे त उहो बि कराए सघो था। माना हिन किताब में अहिड़ी ॻाल्हियूं जेके सो कयूं आहिनि जंहिंजे करे हिन ते सख़्तु तनक़ीद। इवन हिन खां पोइ जॾहिं शेक्सपियर जेको आहे सो पंहिंजे प्लेज़ में मैकेवेलियन वर्ड इस्तेमालु कयो। ऐं मूं जेको स्टॉलिन जो मिसाल अॻे ॾिनो त सम्झाइण लाइ ॾिनो त स्टॉलिन बि ईअं कयो। स्टॉलिन लाइ चवंदा आहिनि त हू मैकेवेली खे ॾाढो पढ़ंदो हो, किताबूं लिखनि थियूं। अहिड़े नमूने जेके ॿिया जेके हुक्मरान आहिनि उहो मैकेवेली खे पढ़ंदा रहिया आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त उहो हुन सां जीअं जेको हिटलर हो तक़रीबन हुन बि मैकेवेलियन खे इलाही फॉलो कयो। तव्हांजो जेको आहे सो मसोलिनी बि उनखे ॾाढो फॉलो कंदो हो। त मुख़्तलिफ़ हुक्मरान पोइ डेमोक्रेट्स हुजनि, रिपब्लिकन हुजनि या जेके बि हुजनि उहे हिन किताब मां फैज़याब थींदा आहिनि। ऐं दुनिया जी ॾाढी मशहूरु किताबु आहे ऐं उनखे अॼु बि डॉक्टर साहब, द प्रिंस में फ्लेटर्ड पीपुल जेके आहिनि, ख़ुशामदी माण्हुनि, उन्हनि सां कीअं उन्हनि खे डील करणु खपे,
उन हवाले सां छा थो चए पंहिंजे जेके उनजा डिफरेंट चैप्टर्स आहिनि उनमें जेके फ्लैटर्ड पीपल्स आहिनि उन्हनि खे कीअं डील कयो वञे? उन मिसाल तव्हांखे पाकिस्तान में ॾियां न, पाकिस्तान में जेके बि हुक्मरान रहिया आहिनि, पॉलिटिकल लीडर्स रहिया आहिनि, उन जे लाइ जेके हिकिड़ा ख़ुशामदी टोलो हूंदो आहे जेको चवंदो आहे त साईं तुम चांद हो हम सूरज है, तुम फलाणा है, तुम फलाणा है, हर वक़्तु तारीफ़ूं कंदा आहिनि। सही। सुबुह जो उथंदा आहिनि, चवंदा आहिनि तुंहिंजे बग़ैर मुल्क कोन थो हले, राति जो सुम्हंदा आहिनि तुंहिंजे बग़ैर मुल्क कोन हलंदो, हुक्मराननि जे लाइ, पॉलिटिकल पार्टीज़ जे चङनि मुड़ुसनि जे लाइ। पर उहो फ्लैक्ट्रीज़ उन वक़्तु ताईं जेसि ताईं उहो ताक़त में आहिनि या हू चङा मुड़ुस आहिनि, जॾहिं उहो लही वेंदा आहिनि त फ्लैक्ट्री वारा धोखो करे भॼी वेंदा आहिनि। त हीअ चए थो त जेके फ्लैक्ट्रीज़ जेके कनि था उन्हनि ते त न तव्हांखे न हलणु खपे, प्रिंस खे थो चए। ऐं तव्हां जेको हिकिड़ो एडवाइज़र जो हिकिड़ो ठाहियो जेके जीनियस हुजनि, तव्हांखे सलाह ॾींदा, जॾहिं तव्हां सभु पुछा कयो तव्हांखे उहो सलाह ॾींदा। ऐं फ्लैक्ट्रीज़ खे उहो चए थो त तव्हां रिलाए न कयो, इन में तव्हांखे नुक़सानु थींदो। प्रिंस खे उहो मशवरो थो ॾे। डॉक्टर साहब, प्रिंस खे हू इहो बि त मशवरो ॾिए थो, जीअं तव्हां चओ त कुझु जीनियस माण्हुनि ॿ चारि तव्हांजी थिंक टैंक में अहिड़ा माण्हू हुजनि जेके जिते बि तव्हां ग़लती कयो था त उहो तव्हांखे सच ॿुधाए सघनि। त अहिड़े क़िस्म जी बि हू एडवाइस प्रिंस खे ॾिए थो त अहिड़ा माण्हू हुजनि जेकॾहिं तव्हां ग़लती कयो था त उहो तव्हांजे मुंहं ते तव्हांखे सच चई सघनि ऐं उहो सच ॿुधण जी तव्हां में एतिरी हुजणु, पेशेंस हुजणु खपे ऐं उन ते अमल कयो। बिल्कुलु, हू चए थो त तव्हां हिकिड़ो ठाहियो जेको तव्हांखे सभु चीज़ूं ॿुधाए। ऐं ॿियो प्रिंस खे इहो बि मशवरो ॾिए थो की तव्हां पंहिंजी जेका राय आहे या पंहिंजी जेको आहे सो जिते बि तव्हांजी हुकूमत आहे उते तव्हां बिल्कुलु विज़िट्स कयो ऐं जेको आहे सो माण्हुनि सां इंटरेक्ट कयो ऐं तव्हां एक्टिविटीज़ करायो। मिसाल उन दौर में जेको आहे सो जेके रोमन दौर में जेको आहे सो जेके थींदा हुआ गेम्स थींदियूं हुयूं या ग्लेडिएटर वारो थींदो हो या जेको आहे सो शिकार थींदो हो, त जीअं उन में बि तव्हांजी इंट्रेक्शन थिए आवाम सां ऐं तव्हांखे इंफॉर्मेशन्स मिले त माण्हू छा पिया सोचनि तव्हांजे बारे में ऐं हुकूमत जी मज़बूती जे हवाले सां तव्हांखे छा करणु खपे। त डॉक्टर हू साहब, प्रैक्टिकल। जीअं तव्हां चाणक्य जो ज़िक्र कयो, अर्थशास्त्र हिकिड़ो क्लासिक बुक आहे, 2500 साल पहिरियों लिखियो वियो। सन ज़ू जेको आहे उहो वार टैक्टिस ॿुधाए थो पियो। त हीउ जेको द प्रिंस आहे उनजो इन ॿिनि किताबनि जो उन ते द प्रिंस ते केतिरो असरु आहे? छा उन मां कुझु हिन मैकाबली जेको आहे उहो उन्हनि कुझु शयूं उन्हनि वरितियूं आहिनि जेके ज़ाहिर आहे सन ज़ू जेको आहे वार जा मुख़्तलिफ़ टैक्टिस ॿुधाए थो, या ही शास्त्र जी जेका तव्हां ॻाल्हि कई चाणक्य आहे त कीअं हुकूमत करणु खपे, हुकुमरान जो बिहेवियर कहिड़ो हुजणु खपे, आवाम सां कहिड़ो हुजणु खपे, त उनजो किथे असरु तव्हांखे मिले थो द प्रिंस ॾिसो, में? जेको चाणक्य जी जेका दानाई हुई या किताबूं हुयूं उहो 2500 साल पहिरीं हुन जेके शास्त्रा लिखिया, पर उहो वरी गुप्ता जेका डायनेस्टी आई हुई सब कॉन्टिनेंट में, उहो चीज़ूं जो दॿिजी वियूं। उहो 19वीं सेंचुरी में 19th सेंचुरी में उन जी चाणक्य जे बारे में डिस्कवरी थी 2000 सालनि खां पोइ। त इहो चाणक्य हो, जेको मौर्या जेके डायनेस्टी हुई उहो ठाहिण वारो इहो हो, इहे सभु ॻाल्हियूं पोइ ओवर सरफेस ठहियूं। त इन माना हीअ त 500 साल पहिरीं जी किताबु आहे, त मैकेवली खे चाणक्य जे बारे में घटि ख़बर हूंदी, न हुजण जे बराबरि आहे। छो जो हाणे वरी रीडिस्कवर थियो आहे। जेसि ताईं आर्ट ऑफ वॉर आहे, त जेको मूं प्रिंस खे पढ़ियो आहे किताबु मैकावली जी, त उन में किथे बि जेको आर्ट ऑफ वॉर जेको शिनज़्यू जो जेको किताबु आहे चाइनीज़, त उनजो बि किथे ज़िक्र कान्हे। हीअ हुनजी पंहिंजी जेका आहे सा जॾहिं रिपब्लिक ठही हुई, डी विंसी जी हुकूमत वई ख़तमु थी वई हुई, त पोइ हीअ जेको हले थो फिरे थो ऐं जीनियस माण्हू हूंदो आहे ऐं हिन खे इहो हूंदो त इटली यूनाइट थिए ऐं रेनेसेंस जो दौरु अची वेंदो आहे, साइंस अची वेंदी आहे ऐं हीअ चाहींदो आहे त चर्च जो इन्फ्लुएंस ख़तमु थिए, जेको पोप जे इन्फ्लुएंस जे करे इटली खे वॾो नुक़सानु थियो आहे होली रोम जे करे। त ॿियो जेको हुनजो तजुर्बो ऐं हुनजी दानाई या हुनजो जीनियस पाई जेके बि तव्हां नालो ॾियो, उहो उन एक्सपीरियंस ते उन जो किताबु लिखियो आहे। त हिननि ॿिन्ही किताबनि जो इन्फ्लुएंस मुंहिंजे हिसाब सां कोन्हे। अॻिते हली डॉक्टर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त ही रिनाइसेंस वारे दौर जो, पोइ असां ॾिसूं था त अॻिते हली
यूरोप जे अंदरि रिफॉर्मेशन जो दौर अचे थो, इंडस्ट्रियलाइज़ेशन अचे थी ऐं उन खां बाद में उते पोइ डेमोक्रेटिक सिस्टम जेको आहे उहो वधीक जेको आहे इम्पावर थिए थो पियो, त अव्हां सम्झो था त जेको हिन रिपब्लिक जी ॻाल्हि कई आहे, अवाम जी ॻाल्हि कई आहे, चर्च ऐं हुकूमत खे उन सेपरेट करण जी ॻाल्हि कई आहे, त काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके यूरोप में अॻिते हली उहे इम्प्लीमेंट थियूं। बिल्कुलु ॾिसो न, रिपब्लिक जी चए थो रिपब्लिक खां बहितर ॿी का चीज़ कान्हे, पर जेको हींअर इटली में नज़र हुन वक़्त जी इटली में नज़र पियो अचे त उन वक़्तु जेको इटली में जेको आहे सो इहे जेके मोनर्कीज़ बि हुयूं, प्रिंसिपलिटीज़ बि हुयूं, त वरी हू जेको एज़ अ रिपब्लिक में जॾहिं फ्रांस वारा अची कब्ज़ो कंदा आहिनि ऐं रिपब्लिक डिक्लेयर कंदा आहिनि, त पोइ उन में त हीअ चए थो बेस्ट आहे, पर हिते जेको जेको जहिड़े नमूने इटली डिवाइडेड आहे त हिन मोनर्कीज़ आहिनि ऐं को न को हुक्मरान स्पेन जो केॾी महिल हुक्मरान अची कब्ज़ो थो करे इटली ते, केॾी महिल फ्रांस जो थो करे, केॾी महिल ॿियो को हुक्मरान अची कब्ज़ो थो करे, केॾी महिल को मर्सनरी थो अचे, को जनरल थो अचे। त बेसिकली हुनजो थीम इहो हूंदो आहे त प्रिंस एतिरो स्ट्रॉन्ग थिए, एॾो चालाक थिए, एतिरो ताक़तवर थिए जो इटली खे यूनिफिकेशन मिले। बेसिक थीम हिनजो इहो आहे, त उन यूनिफिकेशन जे लाइ हू चए थो हर चीज़ूं इस्तेमालु थियणु खपनि। लास्ट क्वेश्चन डॉक्टर साहब, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन जे लाइ बि चयो वञे थो त उहो द प्रिंस मैकावली जा जेके टैक्टिस हुया उनखे तमामु घणो फॉलो कंदो हुयो, उन बुक खे तमामु घणो जेको आहे जेके उन में टैक्टिस हुया, रिकमेंडेशन्स हुयूं, उन मां उहो तमामु घणो फ़ाइदो हासिलु कंदो हो, छा इहो सही आहे? ॾिसो, हर हुक्मरान जेको अवामी हुक्मरान आहे या जेको बि हुक्मरान थिए थो, उहो अगरि मैकावली खे पढ़े थो, हाणे इहे शयूं मुख़्तलिफ़ किताबनि में ईअं आहिनि त भुट्टो साहिबु रीडर हो, हज़ारे किताबूं पढ़ंदो हो, मैकावली बि उन पढ़ी हूंदी, पर हुन ते अमल करणु न करणु उन जे बारे में आउं कमेंट नथो कयां। पर जेको बि हुक्मरान आहे, पोइ लैटिन अमेरिका जो हुजे या पंहिंजो एशिया जो हुजे या यूरोप या अमेरिका जो हुजे, ऑस्ट्रेलिया जो हुजे, चीन जो हुजे, रूस जो हुजे, हर को मैकावली पढ़े थो। हाणे उहो केरु अमल करे थो, केरु नथो करे। पॉलिटिक्स में त पंहिंजो जेकॾहिं तव्हांखे इक़्तिदार संभालणो आहे या तव्हांखे को गेन करिणो आहे, तव्हां कुझु बि न आहियो, तव्हांखे गेन करिणो आहे, त पोइ त हर टैक्टिक्स इस्तेमालु दुनिया जी तारीख़ में थींदा आहिनि ऐं करण वारा कंदा बि आहिनि। पर इहा हिकिड़ी लाजवाब किताबु आहे, हर माण्हू पढ़े, हुनखे पढ़णु खपे। अमल करणु न करणु दैट इज़ सम अदर थिंग, पर पढ़णु ज़रूरी आहे। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह।